दोस्तों अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी स्पोर्ट में तव्हांखे ख़ुशि आमदीद ऐं भली कार चवंदुमि। सो दोस्तों, पाकिस्तान ऐं ज़िम्बाब्वे जे विच में जेका सीरीज़ खेॾी वेंदी उन जी मुकमल मालूमात तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं ॿुधाइण वारो आहियां। सो दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरीं असांजे सिंधी स्पोर्ट खे सब्सक्राइब कयो ऐं वीडियो खे शेयर लाइक लाज़मी करियो। सो दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरीं तव्हांखे गुज़ारिश कंदो हलां त वीडियो खे लाइक लाज़मी कजो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। सो दोस्तों, पाकिस्तान ऐं ज़िम्बाब्वे जे विच में जेका हीअ सीरीज़ खेॾी पई वञे इन जो मुकमल शेड्यूल अची चुको आहे ऐं तव्हांखे शेड्यूल जी तफ़सील ॿुधाईंदुमि। सो दोस्तों, शेड्यूल जो पहिरियों मैच ज़िम्बाब्वे ऐं पाकिस्तान में हीअ सीरीज़ पाकिस्तान में मुंतक़िल कई वई आहे, जेका पहिरीं मैच 30 अक्टूबर ते मुल्तान जे स्टेडियम में खेॾी वेंदी ऐं ॿी जेको ओडीआई मैच आहे उहा 2 नवंबर ते पहिरीं नवंबर ते खेॾी वेंदी ऐं जेकी आख़िरी लास्ट ओडीआई आहे उहा 3 नवंबर ते खेॾी वेंदी। सो अहिड़ी ख़बरुनि खां बाख़बर रहण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन क्लिक करे ऑल ते लाज़मी क्लिक कजो।